बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम भलीकार ऐं मुंहिंजो मेज़बान अली वकास चयो। नाज़रीन, खुर्शीद शाह जी सदारत हेठि पार्लियामेंट जी ख़सूसी कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें आइनी वफ़ाक़ी आइनी अदालत क़ाइमु करण लाइ आइनी तरमीम बाबति सिफ़ारिशूं ठाहिण लाइ ज़ीली कमेटी ठाही वई आहे पार्लियामेंट जी, जंहिंजी सरबराही कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ खे ॾिनी वई आहे, जंहिंमें PTI जे ॿिनि मेंबर्स खे बि शामिलु कयो वियो आहे। JUI तरफ़ां हिन आइनी अदालत जी मुखालफ़त कई वई आहे। JUI जो चवणु आहे त आइनी अदालत क़ाइमु करण जे बजाए आइनी बेंच क़ाइमु कई वञे। आइनी तरमीम बाबति हुकूमती जेके मसवदो आहे उन जी बि जेके आहिनि से तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। वफ़ाक़ी आइनी अदालत में चीफ जस्टिस समेत ॿिनि मेंबर्स खे शामिलु कयो वेंदो, जंहिं त वफ़ाक़ी आइनी अदालत जो फ़ैसिलो कंहिं बि मुल्क जी अदालत में चैलेंज न थी सघंदो। इन मामले ते पंहिंजे पैनलिस्ट सां ॻाल्हि कंदासीं। ॿियो मामलो नाज़रीन सां वटि इहो आहे त सिंध हुकूमत 14 अक्टूबर ते बेनज़ीर हारी कार्ड जारी करणु वञी रही आहे। फ़ैसिलो कयो आहे सिंध जेके आहिनि से 1 खां वठी 12 लख जेके एकड़ ज़मीन रखंदड़ आबादगार आहिनि ऐं हारी आहिनि, उन्हनि खे बेनज़ीर हारी कार्ड जारी कया वेंदा। हिन मामले ते पंहिंजे पैनलिस्ट सां ॻाल्हि कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ करायां। अॻूणा सफ़ारतकारनि डॉक्टर जमील ख़ान साहब, सीनियर तर्ज़ निगारनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सीनियर तर्ज़ निगारनि इदरीस टिगारी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, प्रोग्राम जी शुरूआत अवां कंदासीं। सर, हीउ जेको आइनी अदालतनि वारो मामिलो आहे, अॼु खुर्शीद शाह जी सदारत में पार्लियामेंट जी ख़सूसी कमेटी जो इजलास बि थियो, जंहिंमें आइनी अदालत क़ाइमु करण लाइ आइनी तरमीम जी सिफ़ारिशूं ठाहिण लाइ ज़ीली कमेटी ठाही वई आहे। कीअं था सर तव्हां ॾिसो जेको हीउ आइनी अदालतनि वारो मामिलो आहे, कुझु ॾींहंनि खां वठी जेको हले पियो वेठो? महिरबानी अली वकास। मौजूदा वक़्त में आइन जे अंदरि जेके बि तब्दीलियूं कयूं वञनि थियूं ऐं उन में ख़ासि करे जेको जुडिशरी सां लाॻापियल जेके बि क्लाज़ आहिनि उन्हनि में यकीनी तौर ते हिकिड़े तरफ़ कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जेका क़ाइमु करण जो मक़सदु जेको नज़र थो अचे उहो इहो आहे त हुकूमत जे अख़्तियार में उहो सॼो मामलो ॾेई छॾियो त जीअं सुभाणे जेके बि कॉन्स्टिट्यूशन जा मसइला सुप्रीम कोर्ट जिन जी इंटरप्रिटेशन कंदड़ आहे उहे जेकॾहिं उन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट वञनि त उहे पंहिंजी मर्ज़ी ऐं मंशा जा फ़ैसिला वठी सघनि, छाकाणि त उन्हनि जी जेको अपॉइंटमेंट जो तरीक़ेकार ऐं उन जेको फंक्शनलिटी हूंदी उहा सॼी इन मां ज़ाहिर थिए थी। ॿियो बुनियादी तौर ते कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अचे थी त उन में जेको ड्राफ्ट आहे उनखे पब्लिक करणु ऐं उनखां पोइ ख़ासि करे जेके बार काउंसिल्स आहिनि सॼे मुल्क जूं उन्हनि सां उन्हनि खे रुजू करणु ऐं अवाम खे एतमाद में वठणु लाज़िम हूंदो आहे। पर हिते हिन वक़्त ताईं अञा ताईं ख़बर कोन थी पए त प्रॉपर जेको ड्राफ्ट आहे उहो जेको पब्लिक कयो वियो आहे इहो आहे या अञा को ॿियो ड्राफ्ट आहे। ऐं उनखां पोइ जेके हिकिड़े सिर्फ़ु शइ ॾेखारण जी हिकिड़ी हुजे थी ऐं अंदरि उन में जेके अमेंडमेंट्स में ॿिया जेके क्लाज़ अचनि था उन में हिकिड़ो मुख्य क्लाज़ जेको आहे उहो कोर्ट मार्शल जेको आहे आम सिविलियंस जो उनजो करणु ऐं हाई कोर्ट्स खे जेके अख़्तियारात आहिनि उन्हनि जो सलब थियणु ऐं जेके बेसिक ह्यूमन राइट्स जेके आर्टिकल 8 तहत मिलियल आहिनि उहे सभु ख़तरे में पवंदे नज़र अचनि था। त आउं सम्झां थो इन में पॉलिटिकल पार्टीज़ जेके बि आहिनि उन्हनि खे एतमाद में वठणु लाज़िम आहे, स्टैंडिंग कमेटी में वञणु ऐं उन जो सिर्फ़ु डायरेक्ट उते पार्लियामेंट में पास करे ऐं अॻिते उनखे वधाइणु आउं सम्झां थो अॻिते हली करे ख़ुदि इन्हनि ई हुकूमतुनि जे लाइ नुक़सानदेह साबित थींदो। माज़ी में बि इहे हुकूमतूं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कंदियूं आहियूं, पोइ अॻिते हली करे उनखे नज़र आयो आहे त हुननि जो ई ठाहियल फंदो जेको आहे संदन ॻिची में पइजी वेंदो आहे। त तंहिंजे करे आउं सम्झां थो त ख़ासि करे जेका जुडिशल जेको सिस्टम में हिननि जो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स खे जज जे अपॉइंटमेंट जी प्राइम मिनिस्टर खे अख़्तियार, वरी उनखे पोइ पंहिंजा जजिस बेंच में मुक़ररु करण वारो अख़्तियार, इहे सभु शयूं जेके आहिनि अॻिते हली करे इंतिहाई इख़्तिलाफ़ पैदा करे सघनि थियूं। बुनियादी सुवाल ई इहो आहे त तव्हांजो जेको ऑब्जेक्टिव हूंदो आहे न कंहिं बि कानून ठाहिण जे लाइ, कंहिं बि अमेंडमेंट जे लाइ, उहो ऑब्जेक्टिव कहिड़ो आहे? जेकॾहिं ऑब्जेक्टिव उहो वाज़े करे त बाबा हिन मुल्क जे अंदरि का शइ जेका इन मौजूदा आइन जे अंदरि अवाम खे नथी मिले या मौजूदा जेका इहा कोर्ट आहे उहा अवाम खे उहो रिलीफ नथी ॾेई सघे या कॉन्स्टिट्यूशनल जेके बि मैटर्स आहिनि उन्हनि खे इहा कोर्ट नथी सही तरह सां एड्रेस करे सघे त पोइ वरी उन जो चङी तरह ते उन ते बहस थियणु खपे। पर हीअ हमेशह थिए ईअं थो त जेके प्रीएम्बल्स ऐं ऑब्जेक्टिव्स हुजनि था उहे सेल्फ सेंटर्ड आहिनि। हुकुमरान जमायतूं ख़ासि करे सेल्फ सेंटर्ड थी करे उन्हनि तरफ़ वञनि थियूं ऐं उनजे करे पोइ नतीजो इहो थो थिए त उनजो मजमूई फ़ाइदो पहुचण जे बजाए कुझु
फ़र्दनि खे हिकिड़े ख़ासि वक़्त लाइ महदूद वक़्त लाइ फ़ाइदो पए थो, अॻिते हली करे पोइ उहो सभिनी जे लाइ ॻिचीअ जो फाहो बणिजी वञे थो। जी त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु बि जेके इहे अमेंडमेंट्स आहिनि उन्हनि ते एतिराज़ात आहिनि, सभिनी अपोज़िशन पार्टियुनि खे बि आहिनि, बार काउंसिल्स खे बि आहिनि, कोयटा बार काउंसिल हुजे, कराची हुजे, उन्हनि सभिनी में उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हींअर मूवमेंट शुरू थी आहे। पर उहो अञा वधीक तॾहिं मूवमेंट तेज़ थी सघे थी जीअं ई ही मुकमिल ड्राफ्ट पधिरो कंदा, उन खां पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में पूरे मुल्क जे अंदरि का हिकिड़ी पूरी मूवमेंटम डेवलप थी सघे थी। जी अली वकास। ठीकु आहे सर। डॉक्टर जमील ख़ान साहब, सर आवाज़ अचे पियो? जी क्लियर आवाज़। असां जेको ही अॼु ख़ुर्शीद शाह जी सदारत में पार्लियामेंट जी ख़सूसी कमेटी जो इजलास थियो आहे, कीअं त सर तव्हां ॾिसो जेको आइनी अदालतनि वारो मामिलो कुझु ॾींहंनि खां वठी हिकिड़ो लटकियल आहे, हैंगिंग स्वाड लॻो पियो आहे पार्लियामेंट जो वफ़ाक़ी असांजे दारुल हुकूमत इस्लामाबाद में, कीअं त सर तव्हां ॾिसो ही जेका कमेटी ठाही वई आहे, ज़ैली कमेटी ठाही वई आहे जेका आइनी तरमीमूं जेके आहिनि उन जी सिफ़ारिशूं ॾींदी? पहिरियां त ॻाल्हि इहा आहे त जेका परमानेंट कमेटी आहे उन वटि इहा ॻाल्हि न वई आहे, इहा स्पेशल कमेटी वटि वई आहे जंहिंजो सरबराह आहे मिनिस्टर ऑफ लॉ। ऐं उन खां बाद उन में बि हिकिड़ी ज़मीनी कमेटी, उन खां बि हिकिड़ी नंढी कमेटी जोड़ी वई आहे जंहिंमें 2 माण्हू PTI जा बि वरिता आहिनि। ठीकु आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं उन जी रिकमेंडेशन बि 2 ॾींहंनि जे अंदरि एतिरी तकड़ आहे हिननि खे त 2 ॾींहंनि जे अंदरि एतिरो वॾो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणण था चाहिनि जेको तकरारी थी पियो आहे शुरू में। त बहरहाल इन जो जेको तरीक़ो आहे या इन ते जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, PTI ख़ासि तौर ते, उन्हनि जो जेके एतिराज़ आहिनि उहे तमामु सीरियस आहिनि। जीअं त 18th अमेंडमेंट थी, यूनानिमसली सभिनीनि एग्री कयो डिबेट करे, या त्यातर जो आइन हो, त उन में सभु जेके सियासी पार्टीज़ उन ते एग्री थियनि। इन जो मतिलबु छा थींदो? इन जो मतिलबु इहो थींदो आहे त कॉन्स्टिट्यूशन माना इट इज़ अ रिलेशन, इट्स अ बाइंडिंग, इट्स अ हिकिड़ो तरीक़ो आहे अवाम ऐं स्टेट जे विच में हिकिड़ो मुआइदो आहे। यानी हिकु माण्हू जेको हर आबादी जो, सॼी पाकिस्तान जी आबादी जो हर हिकु माण्हू, उनखे ख़बर हुजे या न हुजे, पर हू ही बिकम्स द स्टेक होल्डर थ्रू दीज कमिटीज़ एंड थ्रू दीज पार्लियामेंट। असां ते आइरनी इहा आहे त पार्लियामेंट ई तकरारी थी पई आहे। अच्छा, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जंहिं हिसाब सां इहा कमेटी जोड़ी थी वञे। टीं ॻाल्हि त 2 ॾींहंनि जो जेको तकड़ वारो जी ॻाल्हि, उन सां ख़ुर्शीद शाह साहब ने मीटिंग कई आहे, उन इन कैमरा मीटिंग कई आहे। हाणे इन कैमरा मीटिंग जो पंहिंजो पाण हिकिड़ो अहिड़ो माण्हुनि जे ज़हननि में पोइ वसवसो पैदा थी पवंदो आहे। त हाणे पर वाइदो कयो आहे उन्हनि त PTI जा जेके अपडेट्स आहिनि उन्हनि खे परे कंदासीं। इन्हनि जा कुझु एडवांटेज आहिनि, पर असांजे जहिड़े मुल्क में जंहिं हिसाब सां इहा ॻाल्हि हली पई, भट्टी साहब बि ॻाल्हि करे पियो, त डिसएडवांटेजिस जा इहे शक शुबो खुटको पुराणा एक्सपीरियंस, उन जे करे वरी डिसएडवांटेजिस वधीक आहिनि। स्पेशलाइज़्ड आहे सीट, ठीकु आहे, कोई एडवांटेज आहे उन में त सुप्रीम कोर्ट जा हाणे 200 केसिस जेके आहिनि टोटल आहिनि, उन लाइ सॼी कोर्ट हिकिड़ी जोड़ी थी वञे, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट। ऐं उन जो जेको तरीक़ो, जीअं भट्टी साहब ॿुधाए पियो, जजनि जो अपॉइंट करण जो, उहो तकरारी थी पियो आहे। पोइ बसि 200 केसनि लाइ हिकिड़ी सॼी कोर्ट जो ख़र्च केतिरो थींदो, उन में प्रोटेक्शन, ठीकु आहे, थोरी घणी कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन मिली सघे, जजिस खे पढ़ाई लिखाई करण जो मौक़ो कॉन्स्टिट्यूशन जे लिहाज़ सां मिली सघे, एफिशिएंसी वधी थी सघे, इहे ॻाल्हियूं ठीकु आहिनि। ऐं जुडिशरी जो जेको हिकिड़ी कंसिस्टेंसी, माना उनजो ध्यानु इन ते रहंदो। डिसएडवांटेज इहो आहे त अमेंडमेंट जी कॉन्स्टिट्यूशन जी कई वञेसि ऐं उन में जे सभिनीनि जो हिसो न हुजे, तकरारी थी वञे, त तमामु डिसएडवांटेज आहे इन जो। ऐं शुरू में ई तकरारी जेको थियणु, उन ते पोइ उन कोर्ट ते माण्हुनि जो केतिरो भरोसो रहंदो, अवाम जो केतिरो रहंदो, जेको मां तव्हांखे ॿुधायमि त अवाम ऐं स्टेट जे विच में जेको मुआइदो आहे, उहो आहे ई कॉन्स्टिट्यूशन। ऐं पोइ इन में सुप्रीम कोर्ट जी जेका ओवरलैपिंग जो सिलसिलो थी पवंदो, जेको कमु सुप्रीम कोर्ट बि करे थी पई, उन ते ओवरलैपिंग, उन ते अची कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट बि अची वेही रहंदी। हिकिड़ी कंफ्यूजन, डुप्लीकेशन इहा बि थींदी ऐं हिन में कंफ्यूजन वधंदो। फाइनेंशियल बर्डन त मां तव्हांखे ॿुधाए छॾियुमि। ऐं पोइ जुडिशियल कॉन्फ्लिक्ट ऑफ जेको इन में रिस्क इहो आहे त पाण में जजिस में बि कॉन्फ्लिक्ट थी था सघनि, इन में सुप्रीम कोर्ट वारनि में ऐं कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट वारनि में। ऐं हिकिड़ी रेजिस्टेंस पैदा थी सघे अपोज़िशन जे तरफ़ां, पॉलिटिकल पार्टी जे तरफ़ां, जीअं उन्हनि पहिरियां इन्हनि ते ॿुधाए छॾियो आहे इहे सभु ॻाल्हियूं। त आई ओनली होप त
इन में सभिनीनि खे जो रायो वठी जेके थोरी घणी अमेंडमेंट करणी हुजे करणो ई आहे। इहे मिसाल तौर ते असांजे वक़्तु में हाणे ते जेको जंहिं दौर में असां दाख़िल थिया आहियूं उन दौर में हर को माण्हू जेको आहे डाउट में अची थो वञे जेको कमु थिए थो पियो, कुझु चङड़ा कम बि थियण जो जा चांसिस हुजनि त उन्हनि बि आवाम डाउट में अची थी वञे। त इन जे करे हिकिड़ी कंसेंसस सां जे करे वठनि पॉलिटिकल पार्टीज़ सां, जीअं पोएं दफ़े पॉलिटिकल पार्टीज़ सभिनीनि खे कॉन्फिडेंस में वरितो हो रिगार्डलेस ऑफ द सीट्स। जेके अरिड़हीं अमेंडमेंट खां पहिरियां हिकिड़ी सुठी पेशरफ़्त हुई पीपल्स पार्टी जी, जंहिंमें उन्हनि सभिनीनि खे कॉन्फिडेंस में वठी ऐं कयो हो अहिड़ो कनि। ऐं पीपल्स पार्टी इन में आहे थोरो हू ज़ोर लॻाए, छो जो पीपल्स पार्टी जो हिकिड़ी आवाम जो रिश्तो तमामु हिकु वॾे में वॾो इहो आहे त भुट्टे साहब कॉन्स्टिट्यूशन पाकिस्तान खे ॾेई वियो यूनानिमस 1973 जो। उन लेगेसी खे बरक़रार कंदे ये पीपल्स पार्टी वारा पंहिंजो ज़ाती मफ़ाद छॾे कुझु पार्टी जो मफ़ाद ऐं क़ौमी मफ़ाद ते जे बीहनि त इन में अमेंडमेंट में शायदि कुझु राज़ीनामो थी वञे ॿियनि पार्टियुनि जो बि। जी जी ठीकु आहे सर। इदरीस तिगारी साहब आवाज़ अचे पियो सर? इदरीस तिगारी साहब आवाज़ अचे पियो सर? इनाम भट्टी साहब शायद इदरीस तिगारी साहब सां कनेक्टिविटी इशू आहे। इनाम भट्टी साहब सां JUI तरफ़ां बि जेके इन आइन जेके तरमीम आहिनि इन्हनि जी मुखालफ़त कई आहे। पहिरीं बि कुझु रग में बि JUI तरफ़ां इन जी मुखालफ़त कई हुई, पर अॼु बि JUI इन जी मुखालफ़त कई आहे। JUI चवणु आहे त आइनी अदालतनि जे बजाए आइनी बेंच जोड़ी वञे। मुंहिंजे ख़्याल में हिन ते हिकिड़ो मुकमिल डिबेट थियणु खपे त आख़िर आइनी अदालत मां ऐं सुप्रीम कोर्ट मां कहिड़ो अहिड़ो अलॻि सां इन ठाहिण सां को फ़ाइदो थींदो, ऐं जेको ओपनली जेको जवाज़ ॼाणायो थो वञे त हेॾा सारा केसिस इल्तवा में पियल आहिनि, तंहिंजे करे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट अलॻि करण सां को सुप्रीम कोर्ट जा उहे ॿिया केसिस इल्तवा में पियल उहे तेज़ी वठंदा। त इन जो मुंहिंजे ख़्याल में तालुक़ु इन सां कोन्हे। इन जो तालुक़ु इन सां आहे त जुडिशल सिस्टम तव्हांजो कीअं आहे, ऐं उहो हेठि ताईं जेको आहे सो ईअं जुडिशल सिस्टम तव्हांजो ख़राबु पियो आहे। उहो त पोइ सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जे अंदरि लखनि जे तादाद में केसिस रुगो कोन्हनि, हेठि तव्हांजे सिविल कोर्ट्स ताईं जेको आहे सो उहे सालनि खां हिकिड़ा केसिस त अहिड़ा हूंदा जिन खे शायदि पाकिस्तान ठहण खां पोइ खां शुरू थिया हूंदा, अञा ताईं हलंदा हूंदा, अहिड़ा बि केसिस हूंदा। त उन जी असुलु जेका रीज़न हुजे थो लॉजिकली उन्हनि खे हल करणु ज़रूरी आहे। इन बुनियाद ते त ही कोर्ट ठहणु लाज़मी आहे जो केसिस जेके आहिनि उहे इल्तवा पैदा आहिनि, इहो बिल्कुलु ई नथो लॻे त ईअं हुजे। JUI जो बि यकीनी तौर ते एतिराज़ इन बुनियाद ते हूंदो त इन जे पुठियां जेका पॉलिटिकल माइंड सेट हुजे थो उहो कंहिं न कंहिं तरह सां आहे। जंहिं बि कानून साज़ी जे अंदरि कंहिं बि हिकिड़ी जमायत जी का पॉलिटिकल जेका आहे सा विल न हूंदी आहे, उहो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जनरल जेको आहे अवाम जे फ़ाइदे में वेंदो आहे। पोइ उन में सभई पार्टियूं उनखे पंहिंजे रुगो अकेले फ़ाइदे लाइ न, अवाम जे फ़ाइदे लाइ सम्झंदियूं आहिनि, तॾहिं थींदो आहे। हिन वक़्तु जेका शइ इहा थिए पई उन मां मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त इहो कंहिं न कंहिं तरह सां हिकिड़े मख़सूस गिरोह खे, हिकिड़े मख़सूस सोच खे फ़ाइदो ॾियण जे लाइ इहा शइ कई थी वञे, जंहिंजो अॻिते हली करे पोइ ख़ुदि खमियाज़ो भुगतणो पवंदो सभिनी खे। तंहिंजे करे JUI बि उन जे ई करे उन जी न रुगो JUI मुखालिफ़ आहे, पर तक़रीबन जेके बि जमायतूं आपोजिशन में ऐं ॿियूं असेंबली में जेके न आहिनि बि वेठल जेके ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि ते एतिराज़ात आहिनि। ऐं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ख़ासि करे अहिड़े क़िस्म जूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जो तालुक़ु रुगो ऐवान जे अंदरि वेठल मेंबरनि सां न हुजणु खपे। उन जो त मुल्क जे सभिनी स्टेक होल्डर्स खे, पॉलिटिकल पार्टियुनि खे, ख़ासि करे जुडिशली सां लाॻापियल जेके बि आहिनि बार काउंसिल्स आहिनि, उन्हनि खे उन्हनि सभिनी खे एतमाद में वठणु लाज़मी हूंदो आहे ऐं उनजी डिबेट जेका आहे ओपन करणु लाज़मी हूंदी आहे। ऐं बजाए इन जे जो को बि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जेका कंट्रावर्शियल थी वञे उन खे पास कराइण खां बहितर इहो हूंदो आहे त तव्हां उनखे कंहिं न कंहिं तरह सां सभिनी खे एतमाद में वठी करे पास कयो। जीअं जमील साहब चयो त ख़ुदि 73 जो आइन जेको हुयो उन जे लाइ बि ख़ुदि ज़ुल्फ़िकार भुट्टो उन वक़्त में जेके बि मुखालिफ़ बि संदसि हुआ उन्हनि ताईं कंहिं न कंहिं ज़रिए अप्रोच कराए ऐं उन्हनि सां राब्तो करे उन्हनि खे इन ते आमादा कयो त 73 जे आइन में कंहिं न कंहिं तरह सां सभिनी जी कंसेंट ऐं सिग्नेचर ज़रूरी हुजणु खपे। ऐं नतीजे में तव्हां ॾिठो त उन में जेके जेके कुझु जंहिंखे बि स्पेस मिलियो पए, पोइ उन में चाहे बलोच नेशनलिस्ट हुजनि, पश्तून नेशनलिस्ट हुजनि, मज़हबी जमायतूं हुजनि, उन्हनि जा सभिनी जा कुझु कंसर्न्स उन में एड्रेस कया विया ऐं उन खां पोइ उहा शइ अॻिते थी। बावजूदि इन जे जेको 73 जो आइन कोन्हे,
पर उन जे बावजूद बि न हुजण खां माज़ी में जेको बग़ैर कॉन्स्टिट्यूशन जे हिकिड़ो ठीकु मुल्क सर। हलियो पए जंहिं नतीजे में हेॾा सारा वॾा सान्या थिया जी। त उन जे नतीजे में कुझु उहो बहितर हो। त हींअर बि इहा साॻी सूरत हाल आहे, बजाए हिन सुभाणे तव्हां उहे अमेंडमेंट्स करण खां पोइ पाण सम्झो त तव्हांजी ॻिची ठीकु में सर। इहा शइ पइजी वई आहे। जो सादो अली मिसाल जी। इहो आहे त हर आइन जे अंदरि उहा तब्दीली जेका अवाम जी ताक़त खे कमज़ोर करे थी, जी। उहा अॻिते हली करे उन्हनि ख़ुदि सियासी जमायतुनि जे लाइ पंहिंजे लाइ ॾुखियाइनि जो सबबु बणिजंदी आहे। ऐं माज़ी ठीकु। जूं जेके बि अमेंडमेंट्स अहिड़ियूं ही कंदा आया आहिनि, जेके अख़्तियारात ॾींदा आया आहिनि ॿियनि खे, उन्हनि जे करे जी। जेके नतीजा थिया आहिनि अॼु हिते पहुता आहिनि। जी 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 इसलिगारी साहब आवाज़ अचे पियो सर? जी अली वक़्त अचे पियो आवाज़, तव्हां अचे पियो मुंहिंजो आवाज़? जी सर आवाज़ बिल्कुलु अचे पियो सर। ही खुर्शीद शाह जी सदारत में पार्लियामेंट जी ख़सूसी कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें ही आइनी अदालत क़ाइमु करण लाइ आइनी तरमीमूं जेके आहिनि सिफ़ारिशूं तयारु करण लाइ ज़ीली कमेटी ठाही वई आहे पार्लियामेंट जी बि। इन मां कान लॉ मिनिस्टर आहे आज़म नज़ीर तार, उन जी सरबराही में PTI जे ॿिनि मेंबर्स खे बि इन में शामिलु कयो आहे। JU आहे सर इन जी मुखालफ़त कई आहे, उन जो चवणु आहे त आइनी अदालत न ठाही वञे बल्कि आइनी बेंच ठाही वञे। अली वक़्त तव्हांजी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं त ॾिसो अली नवाज़, त असां अॻु में बि इहा ॻाल्हि मौड़ कई आहे त पाकिस्तान हिकिड़ो वफ़ाक़ी मुल्क आहे ऐं हर वफ़ाक़ी मुल्क में हिकिड़ी आइनी अदालत हूंदी आहे जेके चइबो आहे फेडरल कोर्ट चइबो आहे। जी ऐं बदकिस्मती हीअ आहे जो पाकिस्तान में असां वटि फेडरल कोर्ट ठाहिण जे बजाए असां वटि सुप्रीम कोर्ट्स जेका असां ठाही, हालांकि सुप्रीम कोर्ट जेका असां वफ़ाक़ी मुल्कनि में आम तरह न हूंदी आहे। ऐं फेडरल कोर्ट बि जेका हूंदी आहे तंहिंजो बि जेको सो बुनियादी कमु इहो हूंदो आहे त सूबनि जे विच में जेके तज़ाद आहिनि ऐं जेके तकरार आहिनि, जेकॾहिं वफ़ाक़ जेको आहे उहो आइन तहत जेको आहे सो अमल दरामद नथो करे ऐं ॿिया सूबनि जे विच में जेके पंहिंजे पाण में तज़ाद हूंदा आहिनि, तंहिंजे करे फेडरल कोर्ट जेका हूंदी आहे उहा उहे सभु मामला ॾिसंदी आहे ऐं उन में जेको सो टियाकड़ीअ जो हिकिड़ो किरदारु अदा कंदी आहे ऐं हिकिड़ो आइनी रोल अदा कंदी आहे। पर बदकिस्मती असां वटि हीअ आहे जो असांखे गुज़िरियल 75-76 सालनि खां जेको इन शइ खां महरूम कयो वियो ऐं हाणे बि जंहिं आइनी अदालत जो खाको जेको पेश कयो वञे उहो अञा ताईं मुबहम आहे त उन आइनी अदालत जो जेको कमु उहो छा हूंदो। छा उन आइनी अदालत जो कमु सिर्फ़ु इहो हूंदो जो सुप्रीम कोर्ट मां जेके बि फ़ैसिला थियनि तंहिं ते जेको सो अपील कई वञे ऐं कुझु ॿिया कम ॾिना वञनि, या वाक़ई उहा जेको सो सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में या ख़ुदि सूबनि जे विच में जेको किरदारु अदा कंदी। ॿियो पासो ॾिसो हीअ आहे त आया भला हिन जी जेका ज़रूरत ओचितो छो पइजी वई आहे। ऐं हाणे जेको सो बिलावल भुट्टो साहिब खे बि चार्टर ऑफ डेमोक्रेसी यादि अची वई आहे। जीअं असां वटि कोन थींदो आहे मौलवी साहिबनि खे जनाब साहिब जा ख़्वाब यादि अची वेंदा आहिनि या जनाब साहिब जी डायरी यादि अची वेंदी आहे, त तंहिंमें जनाब साहिब जेको आहे उहो हिकिड़ो पाकिस्तान में हिकिड़ो ख़िलाफ़त जो तसवर जेको आहे ख़िलाफ़त क़ाइमु करण जी ख़्वाहिश ॾेखारी हुई। तव्हांखे यादि आहे 88 में जहाज दौर में जेको सो इहो माना इहा आई हुई त डायरी जेका जनात आई आहे, तंहिंजे करे हींअर बि इन्हनि माण्हुनि जी जेको असां वटि आई आहे न त उहो इरादो छा आहे, छाकाणि त हाणे इन्हनि में ॾिठो आहे त सुप्रीम कोर्ट में केतिरा जेके जज जेके आहिनि उहे ईअं हुकूमत खे ऐं इस्टेब्लिशमेंट खे ईअं फेवर कोन पिया ॾियनि जीअं अॻु में थींदो रहियो आहे। ऐं ख़ुदि तव्हां ॾिसो त हाई कोर्ट जा जज जेके आहिनि, ख़ासि तौर इस्लामाबाद हाई कोर्ट जा जज, तिन तमामु घणो जेको सो असांजे इदारनि खे वाइखो कयो आहे, उनजी मुदाख़लत खे ज़ाहिर कयो आहे त कहिड़ी तरीक़े सां ॿिया इदारा जेके आहिनि गैर आइनी तरीक़े सां गैर कानूनी तरीक़े सां जेके मुदाख़लत कनि था। ऐं उनमें ख़ासि तौर ते इस्लामाबाद हाई कोर्ट जी चीफ जस्टिस ऐं 6 जजनि जो जेको ख़त आहे उहो बि वाज़ह ऐं ओपन लॻो पियो आहे। उनखां पोइ जस्टिस शौकत सिद्दीकी ऐं ॿिया केतिरा मामला जेके आहिनि उहे साम्हूं थिया आहिनि। हाणे इन सॼे पस मंज़र में तव्हां वरी ॾिसो हिकिड़ो ॿियो बि जेको आहे जेको असां वटि तरीक़ेकार आहे गुज़िरियल 15-16 सालनि खां, त हर सीनियर जज जेको आहे उहो पाण ई ऑटोमेटिकली जेको आहे चीफ जस्टिस थी वेंदो। हाणे इन्हनि छा कयो आहे, उनखे बि जेको सो ॼण त मातहत था कनि, उनखे मातहत हीअं था कनि त हाणे 3 नाला जेके या 5 नाला सीनियर जजनि जा वेंदा ऐं तंहिंखां पोइ वज़ीर आज़म साहिब जो अख़्तियार हूंदो। जीअं फ़ौज में आहे ऐं मिलिट्री में आहे त जेको सो नाला 4-5 वेंदा ऐं पोइ उन मां कंहिं हिकिड़ी चॉइस कई वञे। जीअं ॾिठोसीं असां जेको सो अयूब ख़ान जी चॉइस कई वई, जीअं असां ॾिठोसीं त जेको सो जनरल ज़िया जी चॉइस कई वई, जनरल यहया ख़ान जी चॉइस कई वई, जीअं असां ॾिठोसीं मुशरफ जी चॉइस कई वई। ख़ैरनि सां हाणे सुप्रीम कोर्ट में बि जेको सो ईअं पंहिंजा मनपसंदि माण्हू जेको आहे उहे आंदा वेंदा। ऐं तव्हां ॾिठो त मौलाना फज़लुर
रहमान साहब बि उनजी मशरूत हिमायत कई त हा इहो सही आहे, सेनाटी इशू न हुअणु खपे, क़ाबिलियत इशू हुअणु खपे, अहलियत इशू हुअणु खपे। त हाणे इन्हनि खे मतिलबु त जेको सो अहलियत ऐं जेका सेनाटी में वॾा प्रॉब्लम नज़र पिया अचनि, छाकाणि त हीअ चाहिनि था त जंहिंखे बि असां चीफ जस्टिस अपॉइंट कयूं या आर्मी चीफ अपॉइंट कयूं, उहो असांजो जेको हुजे उहो ॿधो बानो हुजे। हालांकि तारीख़ में असां ॾिसूं त इन्हनि जेको भुट्टे साहिब ज़िया खे आंदो त ॾिठो उनजो फ्रूट जेको भुट्टे साहिब पाण खाधो ऐं फाहे जी सूरत में। नवाज़ शरीफ़ जेको हो उन बि जेको सो जनरल मुशरफ खे आंदो हो ऐं उनजो फ्रूट जेको पाण खाधई 12 अक्टूबर ते, ऐं अॼु ख़ैरनि सां उहा ई 12 अक्टूबर 1999 जेका आहे उन ते असां ॾिठोसीं त उन बि फ्रूट खाधो। पर अञा ताईं बि जेको असां सिखण जे लाइ असांजा हुक्मरान जेके आहिनि, ख़ासि तौर ते वॾियूं पार्टियूं जेके आहिनि, उहे कंहिं बि तरीक़े सां रियलाइज़ कोन थियूं कनि ऐं सम्झनि कोन थियूं त असां जेके माज़ी में ग़लतियूं कयूं आहिनि उन्हनि ग़लतियुनि जो वरी बि असां जेको साॻिए तरीक़े सां वर्जाव पिया कयूं। तव्हां ॾिसो हीउ आइनी पैकेज जेको अचे पियो इहो तमामु सख़्तु क़िस्म जो आहे ऐं इन में हिकिड़ी शइ जेका तमामु वॾी कंट्रोवर्शियल आहे उहा हीअ आहे त ॾिसो त उन में हिननि छा कयो, हाई कोर्ट जा जेके जज आहिनि किन खे बि जेको सो तब्दील कंदा उनखे बदिली कंदा। मिसाल तौरु लाहौर हाई कोर्ट जा जेके 6 जज आहिनि किन मां किन खे बि ही बदिली करे कंहिंखे कोयटा मोकिलींदा, त कंहिंखे जेको सो सिंध हाई कोर्ट में मोकिलींदा, कंहिंखे किथे मोकिलींदा, माना उन्हनि खे कीअं जेको सो मुख़्तलिफ़ जॻह ते वञे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हिननि जी जेका नियत आहे हुक्मराननि जी ऐं इत्तेहादी पार्टियुनि सां का बि मुल्क में जेको सो आइन कानून खे या इंतिज़ाम खे बहितर करण जे बजाए ऐं ख़ुदि रियासत खे पंहिंजा जेके आहिनि शॉर्ट टर्म जेके मुफ़ाद जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया ऐं उन ॾस में इहो सभु कुझु कयो पियो वञे। ठीक है सर। महमूद नवाज शाह साहब, सर आवाज़ अचे पियो? शायद महमूद नवाज शाह साहब सां लाइन ड्रॉप थी वई आहे। डॉक्टर जमील अहमद खान साहब, सर असां वटि ॿियो जेको इशू आहे उहो इहो आहे त सिंध हुकूमत 14 अक्टूबर ते जेके महमूद नवाज शाह साहब, अस्सलाम वालेकुम सर, आवाज़ अचे पियो? जी वालेकुम अस्सलाम, मूंखे आवाज़ अचे पियो। हाँ सर आवाज़। सर ये सिंध हुकूमत 14 अक्टूबर ते बेनज़ीर हारी कार जारी करण वञी रही आहे, 1 खां वठी 12 लाख एकड़ आबादकार जेके आहिनि हारी आहिनि ज़मीन रखनि पिया, उन्हनि खे जेको ही सिंध हुकूमत हारी कार जारी करण वञी रही आहे, उन फ़ैसिलो कयो आहे, कीअं त सर तव्हां ॾिसो ही केतिरो फ़ाइदेमंद रहंदो इन हारियुनि जे लाइ, आबादकारनि जे लाइ? साईं तव्हांजी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त 12 एकड़नि ताईं जा जेके ज़मींदारनि खे सरकार जेको आहे कंहिं तरीक़े सां को प्रॉपर कार्ड ॾे पई त हू रिकग्नाइज़ थी वेंदा, उन्हनि जे डेटा बेस में अची वेंदा हलिया, इहा ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। उन सां इहो करणु आसान थी पवंदो सरकार खे त जेके टारगेटेड सब्सिडीज़ माना उहे सब्सिडियूं जेके असांजे नंढे आबादगारनि लाइ डिज़ाइंड आहिनि उन्हनि खे आराम सां ऐं ट्रांसपेरेंटली ॾेई सघजनि, त इन मां जेको आहे सो ज़रूरी हिन खे फ़ाइदो पवंदो। पर ॿ क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त आहे त छा सम्झण जी आहे त छा सिर्फ़ु इन मां कैश ट्रांसफ़र थींदो या का ॿिए क़िस्म जी सब्सिडी जी ॻाल्हि इन मां थी सघंदी। छा आहे त कंहिं मईशत में जेके प्रोडक्टिव या कमु करण वारा सेक्टर्स आहिनि उन्हनि खे तमामु घणो कैश ट्रांसफ़र जेको आहे सो पोइ कम खां परे करे थो। सो हिकिड़ी ॻाल्हि त थी आहे। ऐं ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त जेको ज़राअत में जेके मसइला आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल रिसर्च ऐं डेवलपमेंट जा मसइला आहिनि, असांजी लो यील्ड जा मसइला आहिनि, अघु किरण जा मसइला आहिनि, उहे अनफॉर्चुनेटली इन्हनि शयुनि सां हल न थी सघंदा। त ज़राअत में अगरि टारगेट करिणो आहे त हीउ हिकु तमामु सुठो ऐं ख़ुशाइनि कमु आहे। उमेद इहा रखूं था त इन ते ट्रांसपेरेंटली कमु थींदो। इन में कॉन्टेक्ट जेको आहे त नंढे ज़मींदार खे केॾांहुं वञिणो न पवे, धिका न खाइणा पवनि, उन बिना अगरि हीउ थिए थो जेको पॉसिबल आहे अॼुकल्ह जे दौर में, त हीअ तमामु हिकिड़ी ख़ुशाइनि ऐं सुठी ॻाल्हि आहे। पर ज़राअत में इन खां वधीक ऐं ब्रॉडर कमु करण जी ज़रूरत आहे जेको नंढे काश्तकार खे जेको वधीक फ़ाइदो शइ पहुचाए सघे। सर तव्हां जी ॻाल्हि कई त ज़राअत में ब्रॉडर वर्क जी ज़रूरत आहे, त सिंध हुकूमत खे कहिड़ा असर जेके आहिनि से एफर्ट्स वठणु खपनि त जीअं ज़राअत जेके आहे सभु बहितर थी सघे? सिंध में तव्हां कहिड़ियूं सिंध हुकूमत खे तजवीज़ूं जेके आहिनि से उहे तव्हां अगरि ॾियणु चाहियो त? हा ॾिसो, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि हुन में इहा आहे त जेको बि नंढो ज़मींदार आहे, मिसाल 12-14 एकड़नि जो, उहो त पंहिंजो जेको गुज़र सफ़र करे थो उहो पोखी करे उन मां करे थो न। ऐं जे हुन जी पोखी बहितर थी सघंदी ऐं कॉस्ट ऑफ इनपुट जेका आहे सा उन जी क़ीमतुनि में जे कंट्रोल थी सघंदो ऐं जेका हू शइ विकिणे थो जी सर, उहे शयूं जेके ज़राअत में हुजनि, पाणी जी बहितर सप्लाई हुजे,
पाणी जी बहितर सप्लाई हुजे या पाणी जी बहितर सप्लाई हुजे या ॿिजनि जी बहितर सप्लाई हुजे या उन्हनि जी बहितर प्रोडक्शन हुजे, उहे शयूं जे बहितर कोन थींदियूं त उन बिना एग्रीकल्चर जो घटि थींदो। सर पोइ इन हवाले सां तव्हांजो छा तजवीज़ हूंदियूं जेके एग्रीकल्चर असांजे सिंध में ॾिसूं त जेके सारनि जो फसल बि हिन महिल कुझु ॾींहंनि खां वठी आबादगार प्रोटेस्ट कनि पिया, कमनि जो जेको हाणे इशू हले पियो त कमनि जो सरकारी अघु बि अञा ताईं हुकूमत मुक़ररु न करे सघी आहे, पोइ सर कीअं इहे आबादगारनि खे रिलीफ मिली सघंदो? ज़रई टैक्स बि हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ साल खां वठी लॻाइण वञी रही आहे। हाँ, तव्हां बिल्कुलु जेका तव्हां ॻाल्हि कई सारियुनि जे फसल वारी सां तव्हां बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई। उन खां पहिरीं कणिक आहे त उहो तव्हां मिसाल खणो त उहा ॻाल्हि बि बिल्कुलु ठीकु आहे। फुटियूं तव्हांजो तमामु वॾो मेजर फसल आहे जेको तक़रीबन हाणे ख़तमु थी वियो, उहो बि मेजर फसल। इन्हनि टिनी फसलुनि में तव्हां ॾिसंदव त वॾे ज़मींदार खे बि नुक़सानु थियो आहे त नंढे ज़मींदार खे बि नुक़सानु थियो आहे। हाणे मिसाल आहे त अगरि किसान कार्ड हूंदो त उन में सरकार कीअं मदद कंदी? हा, अगरि अघु किरी पियो आहे त उन अघु किरण जी सूरत में सरकार मदद कंदी, त मूंखे त नथो सम्झ में अचे सरकार मदद कंदी उन सूरत में। मिसाल बोर्ड थी वई या का शइ थी वई, उहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, ईअं न त हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। असीं इन ॻाल्हि जा तमामु स्ट्रॉन्ग एडवोकेट्स आहियूं त जेको नंढे खातेदार आहे उनखे यकदमि ऐं फिल फौरी मदद मिलणु खपे अगरि कंहिं बोर्ड जी सूरत में हाल अचे थो। पर बोर्ड जे अलावा जेको मेन कमु आहे, अगरि उन में नुक़सानात थियण था शुरू थियनि ऐं अगरि को इंडस्ट्री फैक्ट्री वारो ऐं विच में मुनाफ़े खोर उहे अगरि फ़ाइदो वठनि था त उन खे इन शइ मां फ़ाइदो किसान कार्ड मां त कोन थींदो, उहो त फ़ाइदो वधीक थींदो जॾहिं सरकार पंहिंजो जेको तरीक़ेकार आहे, कानून जी इम्प्लीमेंटेशन आहे, रेगुलेटरी रजीम आहे, उन्हनि सभिनी शयुनि खे गवर्नेंस खे बहितर कंदी त उन सां वॾे नंढे ऐं सभिनी ज़मींदारनि खे ऐं ज़राअत खे फ़ाइदो पवंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में उन तरफ़ बि तमामु घणो फोकस करणु खपे, छो त रुगो कैश ट्रांसफर ऐं कैश पैसा ॾेई तव्हांखे मईशत में अहमियत ऐं एम्प्लॉयमेंट जनरेशन एतिरी घणी तव्हां करे न सघंदो जेसि ताईं तव्हां उन सेक्टर खे पंहिंजे पेरनि ते न बीहारींदो त जीअं नंढो काश्तकार पंहिंजो कमु ऐं धंधो करे पाण कमाए सघे। ठीकु सर, डॉक्टर जमीउन खान साहब सर, जीअं तव्हां महमूद नवाज़ शाह साहब तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी, सिंध हुकूमत सर जेको ही 14 अक्टूबर ते बेनज़ीर हारी कार्ड जारी करणु वञी रही आहे सिंध जे आबादगार हारियुनि खे, केतिरो सर इहो बेनिफिशियल साबित थींदो? सिंध जे जेके हारी ऐं आबादगार आहिनि जेके अॻु में ई ॾिसूं त असां तमामु घणो परेशान आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि सारियुनि जी फसल ते, कमनि जी फसल ते। न ॾिसो, पहिरें दफ़े काफ़ी ॾींहंनि खां बाद हिकिड़ी सही ख़बर आई आहे, सुठी ख़बर आई आहे। इन में ठीकु आहे, कुझु जेके खामियूं रहिजी वेंदियूं उहो पोइ उनखे खामियुनि खे एड्रेस करे वठंदा, पर फ़िलहाल जेके कॉन्सेप्ट बि सुठो आहे ऐं इन जी इम्प्लीमेंटेशन प्लान जेका हिननि ठाहियो आहे ऐं जेको अनाउंस हिननि करे छॾियो आहे सिंध गवर्नमेंट वारनि, उहा बि ॻाल्हि सुठी आहे। सिंध गवर्नमेंट इन मामले में फाइनेंशियल थोरी सोशल प्रोटेक्शन मिली वेंदी, जेके नंढा हारी आहिनि उन्हनि खे ज़रूरत बि हुई, ऐं उन खां अलावा उन जी जेका पोख थोरी वधंदी ते पाण जेको अन्न पंहिंजो इस्तेमालु करण खां बाद को मार्केट में वञी विकिणी बि ईंदा, उनजी लेबर जेकी उहे रखंदा, माण्हू जेके रखंदा, उन्हनि जे बि माना हिकिड़ी एम्प्लॉयमेंट जो बि ज़रियो वधंदो ऐं फूड सिक्योरिटी पाकिस्तान जी छो पोख वधंदी, सुठी पोख थींदी, पैसा उन्हनि वटि हूंदा, सब्सिडी उन्हनि खे मिलंदी, उन्हनि खे इंट्रस्ट फ्री लोन मिलंदो 50,000 जो इन्हनि इंट्रस्ट फ्री लोन रखियो आहे ऐं जेके इन जी एलिजिबिलिटी आहे 5 एकड़ वारा माना बिल्कुलु ई जेके माण्हू मसे करे पंहिंजो पंहिंजे इस्तेमालु पंहिंजी फैमिली लाइ करे सघंदा। पर हाणे असांजे ज़माने में, असां पुराणे ज़माननि में ॾिसंदा हुआसीं 5-8 एकड़ वारा बि जेके हुया माण्हू, उहे बि पंहिंजो सॼो पूरो करे सॼे साल जो अन्न पोइ मार्केट में बि कुझु विकिणी ईंदा हुआ ऐं उन लिहाज़ सां उन्हनि खे को कैश इनकम बि थी पवंदी हुई। इन में इंश्योरेंस जो कंपोनेंट बि इन्हनि रखियो आहे, इन में बाक़ी बि इन्हनि खे सहूलियतूं इलाज मुआले जो बि रखण जो इन्हनि जो आहे, जेके इंग्रीडियंट साम्हूं आया आहिनि, ऐं पोइ ट्रेनिंग ॾियण जो बि इन्हनि जो आहे। जेका ॻाल्हि हले पई न त इन्हनि खे कीअं फ़क़ति कैश मिलंदो या ॿियो ट्रेनिंग जो बि हिन में कंपोनेंट रखियो वियो आहे। इन में पोइ फार्मर्स जेके आहिनि उन्हनि खे सहूलियत इहा थींदी त सिंध उनजी एलिजिबिलिटी आहे त सिंध जा रहाकू सिंध जा हुजनि, ज़ाहिर आहे जेके हिते कुड़मी आहिनि सिंध जा ई आहिनि, ॿाहिरां त लेबर घटि ई था घुराइनि माण्हू,
उते कॉर्पोरेट फार्मिंग थींदी त पोइ उहा मुसीबत पवंदी। फ़िलहाल जेके 2,98,000 जेके आहिनि इहे शॉर्टलिस्ट थिया आहिनि, उन्हनि जी इलेक्ट्रॉनिकल डिजिटल हिकिड़ी डेटा बैंक ठही वई आहे। उन में सिस्टम जनरेटेड जेको असां ॾिठोसीं या पढ़ियोसीं, सिस्टम जनरेटेड इहा आहे त जेके वल्नरेबल कम्युनिटी आहे, माना औरतूं जेके कनि थियूं पियूं पंहिंजो होल्डिंग, जिन्हनि जे 5 ठिकड़े आहे ज़मीन, उन्हनि खे वधीक इन में तरजीह ॾिनी वेंदी। ऐं पोइ स्मार्ट कार्ड इंट्रोड्यूस कराइनि था पिया, माना पैसा ऑटोमेटिकली उन्हनि खे ट्रांसफर थी वेंदा ऐं कैशलेस ट्रांजेक्शन थी वेंदी। जीअं त पहिरियां थींदो त कैश ॾींदा त उते जेको माण्हू कैश विराईंदो उहो पैसा फबाए वठंदो, त घटि में घटि इहो ऑटोमेटिक सिस्टम में ट्रांसफर थी पवंदो। त ऐं मॉनिटरिंग बि इन जी रियल टाइम मॉनिटरिंग थींदी। ऐं उन जे लिहाज़ सां इन में जेकी हाणे इहो इनॉग्रेशन थिए थो पियो, CM जो सुठो इनिशिएटिव आहे, बिलावल भुट्टो साहिबु इन खे इनॉग्रेट करे थो पियो। हिते इहा ॻाल्हि हिकिड़ी करणु तमामु ज़रूरी आहे त पीपल्स पार्टी जो उहो इमेज ज़ाहिर आहे, असां सभिनीनि खे ख़बर आहे नाहे जेको भुट्टे जे ज़माने में सॼी पाकिस्तान में इमेज हो, जेको सॼे पाकिस्तान में माण्हू पीपल्स पार्टी खां अलावा ॿिए कंहिंजी ॻाल्हि न कंदा हुआ। पीपल्स पार्टी जी उहा हैसियत रही नाहे। हीउ क़दम जेको इन्हनि खयो आहे, इहो हिकिड़ो क़दम जेको आहे इनखे, ऐं पोइ हेल्थ में जेके 2 क़दम इन्हनि खया आहिनि हेल्थ में, बाक़ी त चऊं ठीकु आहे तालके जा ऐं ज़िले जा हॉस्पिटल आहिनि उन्हनि में त हालत ख़राबु लॻी पई आहे, पर जेकी NICVD इन्हनि ठाही आहे, दिल्ली जो जेको हॉस्पिटल आहे कराचीअ में, या उनजी शाखूं ठाहियूं आहिनि बहराड़ी में, या उन खां अलावा जेके साइबर नाइफ कैंसर जो उन्हनि ठाहियो आहे, मां पाण विज़िट करणु वियो हुउसि। स्टेट ऑफ द आर्ट, दुनिया में तमामु घटि मिसालूं तव्हांखे मिलंदियूं त फ्री इलाज तव्हांखे जेके $2 लाख $1.5 लाख में इलाज थींदो आहे, हिते फ्री था कनि सिंध गवर्नमेंट जे। हिन में ॿिया बि माण्हू आहिनि, डोनर्स आहिनि, जेके मुग़ैर माण्हू आहिनि जेके उहे ॾियनि था पिया पैसा, पर सिंध गवर्नमेंट बि खोड़ उन में इंट्रस्ट वरितो आहे उन में। ऐं उन लिहाज़ सां कैंसर ऐं NICVD जो माण्हू तारीफ़ न करे, फ़क़ति ही 2 मॉडल ऐं इहो जेको हाणे इन्हनि हारी कार्ड जो इंट्रोड्यूस करायो आहे, इहो सिंध जो बि हिकिड़ो इमेज वधाए थो सघे, इन जो फ़ाइदो आवाम बि वठी थो सघे। ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त बिलावल भुट्टो इन खे मॉनिटरिंग पंहिंजे सुपरविजन में कराए ऐं उनखे हिकिड़ो सक्सेस स्टोरी ठाहे ॾे। इन में ॿिया कंपोनेंट जेके ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई आहे, जेके खामियूं आहिनि, उन्हनि खामियुनि खे थोरो उनखे एड्रेस करे वठनि। ऐं ही मॉडल जेको आहे, अहिड़ो मॉडल हूंदो त सॼी पाकिस्तान छा दुनिया में नालो थी थो सघे, पर एतिरो इंट्रस्ट जे वठनि था। ऐं बिलावल पोइ ॿियनि शयुनि खां अलावा मूंखे पंहिंजी ॼाण आहे त जेके इवन अस्करी इदारे जा माण्हू कंहिं ज़माने में जॾहिं मां सफ़ीर हूंदो हुउसि, त हू चवंदा उन ज़माने में यंग हूंदो हुयो। मां हिन जो तस्करो ईअं कयां थो पियो इन करे त असां क्रिटिसाइज़ त ॾाढो कंदा रहिया आहियूं, ऐं क्रिटिसाइज़ जा ज़ाहिर आहे इहो डिज़र्व बि कनि था पिया जेके कम ख़राबु आहिनि इन्हनि जा, पर जेको इहो सुठो कमु कयो आहे, मां सम्झां थो हिन जी पज़िराई करणु तमामु ज़रूरी। ऐं बिलावल भुट्टो अहिड़ा मॉडल ॿ जे ठाहे सिंध खे थोरो फ़ाइदो पहुचाए, सॼी पाकिस्तान इन मॉडल खे ॾिसंदी। नेक्स्ट इलेक्शन में पीपल्स पार्टी जो वक़ार वधंदो, ॿियनि सूबनि में बि कुझु सीटूं वठी सघंदा, त थोरो इन्हनि ते अञा महिनत इन्हनि खे करणी पवंदी। इन वन सेंटेंस मां इहो चवंदुसि त इहो सुठो इनिशिएटिव आहे, इनखे नेकनियती सां हलाइनि। जेके बदनीयता माण्हू विच में को कंहिं लिहाज़ सां डंडी हणण जी कोशिशि कनि, उन्हनि खे कंहिं हिसाब सां एड्रेस जो 10 बिलियन इन्हनि जेको रखियो आहे बजट इन में, त 10 बिलियन खोड़ सारो पैसो आहे, ऐं उन में पोइ माण्हुनि जी नियतूं बि ख़राब थी सघनि। जी ठीकु आहे सर। इनाम भट्टी साहब, सर जीअं डॉक्टर जमनून खान साहब ॻाल्हि कई त सुठो इनिशिएटिव आहे सिंध हुकूमत जो, तव्हां सर छा कमेंट्स कंदा हिन हवाले सां जेको सिंध हुकूमत आबादगारनि खे हारी कार्ड जारी करणु वञी रही आहे 14 अक्टूबर खां? यकीनी तौर ते हर अहिड़ो अमल जंहिंसां हेठि आवाम खे सिधो फ़ाइदो पहुचे उनखे सुठो ई चई सघिजे थो, पर सुवाल इहो हूंदो आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे मौजूदा समूरे हुकुमरानी जे दौर में जेके बि अहिड़े क़िस्म जा इनिशिएटिव खणंदी रही आहे, उन जे पुठियां जेका नीयत हुजे थी उहा साफ़ नथी हुजे, जंहिंजे करे पोइ उनजो अॻिते हली करे नतीजो ख़राबु ई निकिरंदो आहे। मिसाल तौरु बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जेको आहे उनखे बिल्कुलु हूअं जनरल वर्ड्स में त चई सघिजे थो त हिकिड़े आम माण्हूअ खे रिलीफ ॾियण लाइ डायरेक्ट उन ताईं पहुचे थी हुकूमत ऐं उनखे पैसा ॾिए थी, कमु त सुठो आहे, पर उनजी हालत कहिड़ी वञी थी आहे त सोसाइटी में
उन फ़क़ीर वधीक पैदा कया आहिनि या सोसाइटी खे रिलीफ वधीक ॾिनो आहे। उनजो सबबु सिर्फ़ु जेको आहे उहो पॉलिटिकल इंटेंशन, साॻियो जेका सियासी जेका तव्हांजी आहे न, त तव्हांखे पंहिंजा गेजू ऐं उहे महरूम ऐं मजबूर माण्हू पैदा करणा आहिनि जेके तव्हांजे अॻियां पुठियां हलंदा अथनि, त पोइ उहा शइ ख़राबु थिए थी। ईअं ई जेको हारी कार्ड आहे, उन हारी कार्ड में उन जी क्लियर जेका आहे उहा हुजणु खपे त केतिरनि एकड़नि वारे ज़मीनदार हारी खे कहिड़े क़िस्म जे कार्ड में फैसिलिटी हूंदी, आया हू उन मां इनपुट्स ख़रीद करे सघंदो या आम ज़ाती ज़िंदगी में बि उन कार्ड जो इस्तेमालु करे सघंदो, उन कार्ड जो आख़िर मक़सदु छा हूंदो आहे। ॿियो, इन एतिरनि बिलियन रुपीज़ खे जेको आहे सिर्फ़ु हर फ़र्द खे विरहाए ॾियण जे बजाए, मां त ईअं चवंदुसि त जेकॾहिं अॼु जे दौर में जदीद उनखे मार्केट में वैल्यू एडेड प्रोडक्ट पहुचाइण जी कैपेसिटी उन जी पैदा कयो हारी जी, त उहो वधीक बहितर थो थिए त उहो जीअं पंहिंजे पेरनि ते बीह सघे, बजाए इन जे जो कार्ड खणी पोइ वरी साॻियो इन जे आसरे ते हुजे त हाणे बसि ज़मीन पैदावार ॾे न ॾे पर मूंखे साल में हेतिरा पैसा फिक्स मिली वेंदा। इन क़िस्म जी जेका सोच जेकॾहिं उन कार्ड सां पैदा थींदी त उहा रहंदो रही खुही जेका उहा नंढे हारीअ में महिनत जो जज़्बो आहे उहो बि ईअं ई ख़तमु थी वेंदो जीअं आम माण्हू जेके कार्ड खणी पिनंदा था त बेनज़ीर इनकम सपोर्टर। जी ठीकु आहे सर। इदरीस लगारी साहब, मोर टाइम तमामु घटि रिमेनिंग बचियो आहे, 2 मिनट बचिया आहिनि। तव्हां सभु छा कमेंट्स कंदा हिन बारे सां? हारियुनि खे, आबादगारनि खे छा रिलीफ मिली सघंदो सर जेको सिंध हारी बेनज़ीर हारी कार्ड जारी करणु वञी रही आहे सिंध हुकूमत? अली वकास, मुंहिंजे ख़्याल में त असां वटि जंहिं तरीक़े सां हाणे जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा कार्ड, बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड, सिहत कार्ड ऐं वरी हारी कार्ड वग़ैरह, माना मुंहिंजे ख़्याल में जंहिं तरीक़े सां पाकिस्तान बहरान आहे या जंहिं तरीक़े सां पाकिस्तान जो जेको संजीदा बहरान पहुची चुको आहे ऐं असांजे हुकुमरान जेको हशर कयो आहे मुल्क सां, उन में ही को हल त कोन्हे, को जो इलाजु कोन्हे। पर छाकाणि त उहो असांजी जेका ॾींहों ॾींहुं जेका हारी ख़ासि तौर ते जेको असांजो पोरियत आहे उहो वधीक बदतर हालति में आहे ऐं वॾो मुआशी मामलनि खे, सख़्तु मुआशी मामलनि खे मुंहुं ॾिए थो ऐं उनखे ॾुखायूं पेश थी अचनि। त उन जे विच में हिन शइ खे मुंहिंजे ख़्याल में त ज़रूरु एप्रिशिएट ई करे सघिबो ऐं एप्रिशिएट ई करणु घुरिजे त उहा घटि मां घटि भला कुझु न कुझु वरी बि माण्हुनि खे जेको सो थोरी घणी आथत मिलंदी, थोरी घणी सपोर्ट मिलंदी, थोरी घणी थींदी। पर उन में बि जेको शफ़ाफ़ियत वारो जेको सुवालु आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो सभ खां वधीक जेको चैलेंजिंग सुवालु आहे। छाकाणि अॻु में जेके बि प्रोग्राम थिया आहिनि तिन में ॾिसो त शफ़ाफ़ियत जेको आहे उन जो हिकिड़ो वॾो फुक़दान आहे या उन जी असांखे वरी हद ताईं हिकिड़ी जेका असां लताड़ नज़र पई अचे। त हिन दफ़े बि जेको इहो आहे त उन में कोशिशि करे असांजी हुकूमत खे ऐं इदारनि सभिनी खे करणु घुरिजे त उहो पूरी तरीक़े सां रिलीफ जेको आहे उहे मुस्तहिक़ माण्हू जेके आहिनि, जेके वाक़ई उन जे लाइक़ु आहिनि, इहो रिलीफ ऐं फ़ाइदो सिधी तरीक़े सां उन्हनि खे ई मिलणु खपे, उन्हनि खे ई पहुचणु खपे। ईअं न थिए जो असां ॾिसूं त उन्हनि जे जो नाला उन्हनि जा जेके हुजनि, जेके मुस्तहिक़ ई न हुजनि ऐं उहे वेठा नाजाइज़ उन जो फ़ाइदो खणनि ऐं उहे वेठा पैसा उन्हनि ॾे अचनि ऐं ॿिए पासे नालो जेको आहे उहो वरी बि हारी जो इस्तेमालु थिए, वरी बि हिकिड़े आम माण्हू जो नालो थिए, ॼण त तारीफ़ त हिकिड़े कंहिं ॿिए जी। ठीक है सर, थैंक यू सो मच डॉक्टर जमील खान साहब, थैंक यू प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू इदरीस लगारी साहब एंड थैंक यू महमूद नवाज शाह साहब। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।